झूलेलाल। माण्हू मिरई न सुहिणा, पखी मिरई न हंज, पर कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुही बहार जी। अॼु असां सां गॾु हिकु अहिड़ी पर्सनैलिटी मुलाक़ात करे रही आहे जिन जे बारे में जेतिरी सुञाणप ईंदसि ओतिरी घटि आहे। त अचो मुलाक़ात कयूं था श्री परमेंद्र दसानी, जिन खे असीं जानी सर जे नाले सां बि सुञाणंदा आहियूं। सर, तव्हांजो असीं सिंधी यूट्यूब चैनल में स्वागत था कयूं। सर, तव्हां बिज़नेस खां वठी वेंदे एकेडमिक फील्ड ताईं पंहिंजे सफ़र में घणेई लायूं चायूं, घणेई तकलीफ़ूं त ॾिठियूं हूंदियूं। अगरि असां सभिनी खे ॿुधाईंदा कि आख़िर हेॾो वॾो मक़ाम तव्हां कीअं पातो? कहानी शुरू थी 1987 में, जॾहिं मां पंहिंजो 86 में पहिरीं मूं ग्रेजुएशन कंप्लीट कई। पोइ मां CA जे एंट्रेंस में वेठसि, बट बिज़नेस फैमिली बिज़नेस जे प्रेशर जे करे मूंखे हुते पढ़ाई छॾिणी पई। ऐं मूंखे लॻियो कि न, जेको मां करां पियो बिज़नेस में, जंहिंमें जेके मां इन्वॉल्व आहियां, हुन में हिकिड़ी सेटिस्फैक्शन कोन पई मिले। त पोइ मां पंहिंजे धर्म जे मां वटि आयसि, मीरा मिस वटि, ऐं हुन मूंखे चयो, अगरि तोखे खपे, अगरि तूं पंहिंजो कुझु समय अगरि कढी करे सुबुह जो अगरि तूं ॿारनि खे अची अगरि पढ़ाए सघीं थो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। त मूं चयो ठीकु आहे, मां ज़रूरु ईंदसि। ऐं मूं 87 जून में ही पंहिंजो मिशन चालू कयो। मां पार्ट टाइम अची करे मां स्कूल में पढ़ाइणु लॻियसि। हिते मूंखे हेतिरी ख़ुशी मिली, हेतिरो मूंखे रेस्पेक्ट मिलियो, जेको रेस्पेक्ट मां एक्चुअली शायदि ॻोल्हियसि वेठे कि मूंखे कहिड़े हंधि में मूंखे रेस्पेक्ट मिले। हुते हुई मुंहिंजे लाइफ में हिकिड़ी टर्निंग पॉइंट हुई। ऐं 1987 जून खां वठी मां जेको पढ़ाइणु चालू कयो, आस्ते आस्ते वञी करे जेतिरो मां कुझु करे सघियसि पंहिंजे माउ जे स्कूल जे लाइ, मां चेंजिस कंदे वियसि। ऐं मूंखे घणेई टाइम लॻियो चेंजिस करण में। ऐं पोइ लास्ट में 94 में मां पंहिंजे बिज़नेस खे छॾे, ऐं 1 जनवरी 95 खां मूं टोटली पाण खे डेडिकेट करे छॾियो हिन स्कूल जे लाइ, चौरंगी हाई स्कूल जे लाइ। ऐं इन बिटवीन मूं हिते पंहिंजी सेकेंड ग्रेजुएशन कई इंग्लिश में, ऐं पंहिंजो BEd कयो, ऐं ताकी मां सभिनी जे साम्हूं मां बीह सघां, मां पाण खे प्रूव करे सघां, ऐं मां स्कूल जे एडमिनिस्ट्रेशन खे सुठे सां हलाए सघां। ऐं हिन विच में जाम स्ट्रगल्स कयो। सभिनी चयो, जिते तूं महीने में 80,000 रुपया कमाईंदे हुए, तोखे हिते स्कूल में छा मिलंदो? त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हुई कि भले दाल रोटी मां खां, बट मूंखे जेको ख़ुशी, जेको सेटिस्फैक्शन, जेको मूंखे लाइफ में खपंदी हुई, मूंखे हू सेटिस्फैक्शन मिले थो। मूंखे लाइफ में मूंखे हू सभु ऐश ना खपनि, बट मूंखे हिकिड़ो सेटिस्फैक्शन खपे, ऐं हू मूंखे मुंहिंजे हिन स्कूल सां मिलियो। ऐं हिन जे करे मूं पंहिंजे लाइफ खे हिन स्कूल खे डेडिकेट कयो। सर, तव्हां पहिरीं टीचर हुआ, पोइ प्रिंसिपल थिया, हाणे तव्हां सर एडमिनिस्ट्रेटर आहियो। सर, तव्हांजी लगन असां ॾिसी करे पाण खे सम्झाईंदा आहियूं कि छो न असीं बि तव्हांजे लक्ष्य क़दमनि ते हली करे पाण खे अॻिलो बणायूं। सर, तव्हां ॿारनि जे लाइ स्कॉलरशिप जो बि बंदोबस्तु कंदा आहियो, त एतिरो सोच आख़िर तव्हांखे कीअं ईंदो आहे मन में? जिते माण्हू खे हिकिड़ी आश मिली वेंदी आहे, माना हिकिड़ी लाइन मिली वेंदी आहे, ऐं हिकिड़े माण्हू जो लक्ष्य ठही वेंदो आहे कि सोसाइटी जे लाइ, कम्युनिटी जे लाइ, पंहिंजे समाज जे लाइ अगरि कुझु करिणो हुजे, हू अगरि जज़्बो हुजे माण्हू जे अंदरि कि मूंखे कुझु करिणो आहे सोसाइटी जे लाइ, ऐं पंहिंजे भाउरनि भेनरुनि जे लाइ, हुननि जे ॿारनि जे लाइ, त सभु रस्ता खुली वेंदा आहिनि। जीअं कृष्ण जे कहानी में तव्हां ॾिठो हूंदो कि जॾहिं वासुदेव हुनखे, जॾहिं कृष्ण जो जनम थो थिए, वासुदेव हुनखे वठी वञिणो थो पए हुनखे मथुरा में, त हू हुनजा सभु रस्ता खुली था वञनि।
त अॼु हुन ई हिसाब सां जॾहिं बि मूं कुझु अहिड़ो सोचियो आहे कि मूंखे स्कॉलरशिप खपनि या मूंखे कंहिंखे मदद करणी आहे या मूंखे कहिड़ो अहिड़ो कमु करिणो आहे, मूं ॾिठो आहे कि मथे वारो असांजो भॻवानु जेको असांजो मालिक वेठो आहे हू सभु रस्ता खोले छॾींदो आहे। छो जे सुठे कमनि जे लाइ तव्हांखे का बि रुकावट न ईंदी आहे। अगरि थोरी रुकावट अचे बि थी, थोरो समय सो थोरो सब्र करण सां हू बि रस्तो खुली थो वञे ऐं माण्हू पंहिंजे लक्ष्य में पहुची थो वञे ऐं पंहिंजा जेके कमु जेके हथ में जेके कमु खया आहिनि हू कमु पूरा करे थो सघे। हुन ई स्कॉलरशिप्स थिया, जीअं अॼु हिन महामारी में कोविड में बि मूं कॾहिं न सोचियो कि मां 850 सां 900 माण्हुनि फैमिलियुनि खे मां खाधो ॾेई सघंदसि। त हीउ हिकिड़ो मन में वीचार आयो कि पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे पुराने ॿारनि सां जेके स्टूडेंट्स पास करे वर्ल्ड में चारों तरफ़ फैलियल आहिनि, हुननि खे लिखूं। पंहिंजे सिंधी समाज में जेके आहिनि, जेके वॾा सॾा आहिनि, हुननि खे चऊं अगरि हू असांखे अॻियां अची करे हेल्प करे था सघनि। छो जे लाइ केरु सभु पहुची नथो सघे, छो हिकिड़ो रिस्क जो कमु हो, त असां हू बि कमु पंहिंजो सफल कयो। असां अम्फान साइक्लोन में बि असांखे माण्हुनि जे अप्रोच कयो, त हुन जे लाइ बि मूं जेके अप्रोच कयो कि भाई असांखे तव्हांजी सपोर्ट खपे, त उहो सपोर्ट मिलियो। त सुठे कमनि जे लाइ कॾहिं को माना कॾहिं कुझु बंदिश कोन ईंदी आहे, माना रस्ता पंहिंजे पाण ई खुली वेंदा आहिनि। यानी मन में हिकिड़ो लक्ष्य हुजणु खपे कि असांखे ही कमु करिणो ज़रूरी आहे। सर इंटर बिल्कुलु जेका तव्हां सां एसोसिएट आहियो ऐं घणेई वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन्स बि तव्हां सां गॾु आहिनि, त उहे आख़िर कहिड़ियूं आहिनि? हा, असां शुरूआत कई सभ खां पहिरीं इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स सां। जे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स हुन टाइम 1999 में उन्हनि हिकिड़ो प्रोग्राम स्टार्ट कयो बेटर कैलकटा। त असां हुन में पार्टिसिपेट भाग खयो ऐं हुन में बि असां सभ खां वॾो जेको उहिदो आहे आउटस्टैंडिंग अचीवमेंट जो असांखे मिलियो। छो असांजे ॿारनि ॾाढा सुठा कमु करे रहिया, माना हर फील्ड में मुंहिंजे ॿारनि, चाहे पढ़ाई लिखाई में हुजे, चाहे सोशल वर्क में हुजे, किथे बि वञण जो पहिरीं इंडियन चेंबर सां कयोसीं, पोइ हुन खां पोइ टेलीग्राफ ऐं CESC सां कयोसीं। हुन में दुर्गा पूजा में स्कूल में जो जॻह दुर्गा पूजा थींदी हुई, हुन में असांखे हुननि असांजे महिनत जे लाइ अवॉर्ड्स ॾिना। हुन खां पोइ कैलकटा ट्रैफिक पुलिस सां गॾु असां घणेई साल जॉइंट रहियासीं। हुननि जे चिल्ड्रन जे ॿारनि जे ट्रैफिक ट्रेनिंग प्रोग्राम में असां पार्टिसिपेट कयो। मां हुते 3-3, 4-4 कलाक पंहिंजे ॿारनि खे वठी वञी वेहंदो हुअसि, हुते हुननि खे ट्रेनिंग ॾियारंदो हुअसि। हुते बि हुननि ॿारनि ॾाढो सुठो नालो कढियो स्कूल जो। त अॼु अगरि असां पंहिंजे ॿारनि खे रस्तो ॾेखारूं था त हू हुन रस्ते ते हलनि था ऐं सक्सेस बि अचीव था करनि। ऐं हीअ सभु संस्थाउनि सां असां घणेई कुझु असां सिखियो, घणेई कुझु असां हुननि जे लाइ कयो। ऐं हिन जे करे अॼु असां कैलकटा में सभु स्कूलनि जे विच में सभु असांखे सुञाणनि। इंटरैक्ट क्लब जी त ॻाल्हि छॾे ॾियो, 20 साल असां इंटरैक्ट क्लब सां गॾु असां किथे न पहुचिया आहियूं। ग़रीब सां ग़रीब गांवनि में असां हिकिड़ो गांव अडॉप्ट कयो, हुते कमु करे रहिया आहियूं। हेल्थ कैंप, ब्लड डोनेशन कैंप, कैंसर वेलफेयर प्रोग्राम। हाणे असां अबाउट 2.5-3 लाख ख़र्च करे असां कलेक्ट करे असां सर्वाइकल कैंसर छोकिरियुनि खे, नंढियुनि छोकिरियुनि खे 9 साले खां वठी 14 साले जी छोकिरियुनि खे सर्वाइकल कैंसर जी वैक्सीनेशन ॾिनोसीं। 2 भेरा उन्हनि खे 6 महीने में 2 इंजेक्शन्स लॻिया। हिकिड़े इंजेक्शन जो अघु 4,500 रुपया हो। हू बि असांखे हू रस्तो मिलियो। हुन खां पोइ असां ॿारनि जे छोकिरियुनि जे लाइ सेल्फ डिफेंस क्लासिस, कराटे जे क्लासिस ग़रीब छोकिरियुनि जे लाइ, असांजे पंहिंजे स्कूल जे ॿारनि जे लाइ न, बट बस्ती जे ॿारनि जे लाइ असां ही कयो। छो जे लाइ हिन बस्तियुनि जे ॿारनि छोकिरियुनि खे माण्हू गंदे किने कमनि में लॻाईंदा आहिनि, त असां चाहींदासीं कि हीअ पंहिंजे पाण खे हमेशह प्रोटेक्ट करे सघनि। हुननि जे लाइ कयोसीं। त अहिड़ा घणेई कम आहिनि। पढ़ाई लिखाई सां गॾु असां अहिड़ा घणेई कम पंहिंजे ॿारनि खे ट्रेन कयो आहे, जो कि पंहिंजे लाइफ में अॻियां वञी करे हुननि खे का बि तकलीफ़ न थिए ऐं हू पंहिंजे लाइफ में सभु कुझु माना हुननि खे मिले ऐं हुननि खे हीअं न लॻे कि उहे हिकिड़े नंढे स्कूल में पढ़ंदा आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि आहे, स्कूल नंढो या वॾो जो फ़र्क़ु कोन्हे, फ़र्क़ु इंसान जे दिमाग़ में आहे।
अॼु तव्हांजे 4 दीवारुनि जे अंदरि छा पियो थिए तव्हांखे माउ पीउ खे हू ॾिसणो आहे कि ॿारनि खे कहिड़ी शिक्षा पई मिले, ना कि ॾिसणो आहे कि केतिरी वॾी बिल्डिंगूं आहिनि, केतिरा वॾा वॾा रूम्स आहिनि, छा आहिनि। बट मेन आहे कि इहो ॾिसणो आहे कि हुननि जे ॿारनि खे सही इंसानियत जे रास्ते में असीं आणे सघूं था कि न। इन करे त तव्हांजो स्कूल अॼु नंबर 1 आहे। सर तव्हां हिकिड़ी सुठी सिंधी ॻाल्हाए रहिया आहियो। मां तव्हां सां गॾु हिकिड़ी ब्रेक थी वठां ऐं ॾिसूं था असांजी हिकिड़ी नंढी ॿार सिंधीअ में छा थी चवणु चाहे। जय झूलेलाल। मां अक्षरा हरदासी तव्हां सभिनीनि प्यारनि खे 40 साहिब जूं लख लख वाधायूं। सभु ख़ुशि रहो, ख़ुशहाल रहो। वक़्तु ॾुखियो आयो आहे, गुज़री वेंदो। कोरोना जी इन महामारीअ में तव्हां पंहिंजो ऐं परिवार जो ख़्यालु रखो। बिना कंहिं कम जे घर खां ॿाहिरि न निकिरो। मास्क पायो, सेफ डिस्टेंस रखो, पाण खे सैनिटाइज़ कयो, सभु ठीक थी वेंदो। जय झूलेलाल। त सर ब्रेक खां पोइ वरी तव्हां खां मां ॻाल्हायां पई। सर तव्हां हेतिरो टाइम आणियो किथां खां, हेतिरो वक़्तु किथां पिया आणियो, हीउ सभु हेतिरो कमु पिया कयो सर। ॾिसो जिते अॻे माण्हू जीअं चवंदो आहे जहाँ चाह वहाँ रहा। अगरि तव्हांजे मन जे अंदरि चाहत हुजे पोइ टाइम जो को बि फ़र्क़ु नथो पए। अगरि तव्हांजे मन में चाहत आहे कुझु करण जी त तव्हांखे टाइम कोन ॾिसणो आहे, तव्हांखे कमु करे ई वञिणो आहे। टाइम पंहिंजे पाण खे एडजस्ट करे वठंदी आहे ऐं असीं हुन ई टाइम जे अंदरि ही कमु करे रहंदा आहियूं। सो मेन आहे डेडिकेशन एंड डिटर्मिनेशन। हिकिड़ो माण्हू अगरि डेडिकेटेड हुजे ऐं डिटरमाइंड हुजे तो सब कुछ कम थी वेंदो है। हिंदी में कहावत है कि दृढ़ संकल्प करने से दुविधा की बेड़ियाँ कट जाती है। तो अगर संकल्प किया हुआ है, वी हैव डिटरमाइंड कि असांखे यो कम करनो है तो पोइ टाइम छा ॾिसणो है, पोइ तो बस कम करे ही हलणो है। नहीं ना तो असीं पुठियां रहिजी वेंदासीं, टाइम अॻियां निकिरी वेंदो। सर मूंखे ख़बर पई हुई कि तव्हां पाकिस्तान कराची में बि विया हुआ, त उनजो कारण? हाँ, पाकिस्तान असांजो वञण जो मेन कारण वो हुन टाइम असांजे इंडिया में असांजे लेट प्राइम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी जिन जे प्राइम मिनिस्टर हुआ, हुननि पाकिस्तान जी तरफ़ दोस्ती जो हथु वधाए रखियो हो ऐं असां हुन ई दोस्ती जे कारण सां वियासीं कि असां बि हुते पंहिंजे यंग जनरेशन सां असां हितां 40 स्टूडेंट्स वठी वियासीं अलॻि अलॻि स्कूल्स मां ऐं हुते जे स्टूडेंट्स यंग जनरेशन सां गॾु उन्हनि खे गॾिजाइणो हो ताकि असीं ही दुश्मनी ख़तमु करे दोस्ती वधाए सघूं। ऐं हिन जे कारण असीं कराची वियासीं ऐं कराची हाई स्कूल में असां हुननि पाकिस्तानी ॿारनि सां गॾु असां वेरियस सेमिनार्स ऐं ॻाल्हाइण ऐं माना पंहिंजी मिलण जो ऐं मिलण सां गॾु हुननि सां ॻाल्हाइण जो, हुननि जी व्यू वठण जो जे हू असांजे बारे में छा था सोचनि। पर मूं सभिनी हंधि चाहे मूं मार्केट में वियसि, सुपर मार्केट वियसि या ऑर्डिनरी मार्केट वियसि या स्कूल वियसि या हुननि जे हुते जे ॿारनि सां मूं ॻाल्हायो, काई जे मन में को नफ़रत कहिड़ी ॻाल्हि हिंदुस्तान जे लाइ कोन हुई। ही जेके बि डिफरेंसिस आहिनि असांजे ॿिनि मुल्कनि जे विच में, ही सभु मथे लेवल ते आहिनि। हुते जे हिकिड़े टैक्सी ड्राइवर हेतिरे क़दुरु चयो कि असांखे को फ़र्क़ु नथो पए, मथे सरकार छा पई करे उसे को मतिलबु कोन्हे, असांखे इंसान सां इंसानियत सां जे हिसाब सां हलणो आहे। त इहे ई ॻाल्हियूं असां ॾिठीसीं ऐं असां हू ई मेन मक़सद सां वियासीं, हू जेको असांजो थीम वो बॉन्डिंग बियॉन्ड बॉर्डर्स। त असां हुन हिसाब सां वियासीं ऐं असां माना ॾाढो माना कुझु सिखी बि आयासीं, कुझु हुननि खे सेखारे बि आयासीं ऐं वरी हुतां बि आया ॿार 5-6 ॿार ऐं हुते जी स्कूल जी कराची हाई स्कूल जी प्रिंसिपल बि आई हुई हिते 2006 में, जिते हुनखे साइंस सिटी में सोनिया गांधी ऑनर कयो। सर तव्हां सिंधी अहिड़ी सुठी ॻाल्हायो पिया, सभु ॿुधंदा हूंदा, तव्हां सिंधी भाषा खे अॻिरो बनाने जे लाइ पंहिंजे स्कूल में बि सिंधी क्लास शुरू कया हुआ, तव्हांखे यादि हूंदो। सर मां ई हिकु टीचर हुअसि, मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो
कि हाँ। मां पंहिंजी मातृभाषा जे लाइ हाँ। जेको कुझु करे सघां थी कयां, पर असांजो इहो सुपिनो अधूरो छो थी सघे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव की मूंखे बि हिन खां वॾी ख़ुशी न थिएव अगरि असांजे सिंधी समाज जा माण्हू पंहिंजे ॿारनि खे मोकिलनि था, एटलीस्ट अगरि भाषा लिखणु न ॼाणनि, एटलीस्ट भाषा ॻाल्हाइणु ॼाणनि, ताकी असांजो अस्तित्व रही सघे अॻियां हली करे। असांजो मेन मोटिव हो कि एक्चुअली ॿारनि खे इनकरेज करनि सिंधी में, बट अनफॉर्चुनेटली मां छा चवंदसि कि असांजी सची में आश अधूरी रहिजी वई। पर असां जी जान सां महिनत कयोसीं, हिकिड़ो साल कंप्लीट थियो, मूंखे यादि आहे असां फंक्शन बि कयोसीं हिते स्कूल में, ऐं असां जेके असांजे समाज जा कर्ता धर्ता आहिनि हुननि खे असां इनवाइट कयोसीं ऐं चयोसीं कि भाई तव्हां अॼु असांजे सपोर्ट में बीहो ऐं इनकरेज करो कि एटलीस्ट ॿार अचनि ऐं अची करे हिते एटलीस्ट ॻाल्हाइणु सिखणु। ज़रूरी कोन्हे, ख़बर आहे कि स्कूल जा प्रेशर घणेई आहिनि, सूमर खां वठी जुमे ताईं ॿारनि ते स्कूल जे एकेडमिक्स प्रेशर आहिनि, बट अगरि हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं या ॿ ॾींहं विस्पति या छंछरु ॿ ॾींहं बि कढनि था ऐं पंहिंजे ॿारनि खे मोकिले करे एटलीस्ट कम्युनिकेटिव सिंधी, माना जेको ॻाल्हाइनि, हिकु ॿियनि सां ॻाल्हाइण जो जेको सिंधी जो जेको आहे हिसाबु, अगरि हू बि सिखी वञनि था त मूंखे असांजी या जेका असांजो जेको इहो प्रोग्राम हो ही सफल थिए। असांजी जेका जेका इनिशिएटिव वरितीसीं ही असांजो सफल थिए। अञा बि देरि कोन थी आहे, अञा बि रस्ता घणेई आहिनि, अञा बि माण्हू लास्ट में मूं घणेई भेरा चयो आहे असांजे ख़ाली टाइटल में मीरचंदानी ऐं लालवानी ऐं कलवानीज़ ऐं दासवानीज़ रहिजी वेंदासीं, बाक़ी अगरि पुछंदासीं तूं कहिड़ी भाषा थो ॻाल्हाई त उहो हिंदी ऐं इंग्लिश छॾे ॿी कहिड़ी भाषा भले फ्रेंच या स्पेनिश बि ॻाल्हाए वठंदा, बट सिंधी कोन ॻाल्हाए सघंदा। पर असांजो सुपिनो ज़रूरु साकार वेंदो ऐं हू असांखे सभिनीनि खे गॾिजी हिकिड़ो इनिशिएटिव खणणो पवंदो ऐं असांखे कन्विंस करणो पवंदो कि तव्हांखे को प्रेशर कोन्हे, तव्हां अची ख़ाली पाण में ॻाल्हायो, माना मेन आहे कम्युनिकेट कयो, पाण में ॻाल्हायो। अगरि तव्हांजे घर में केरु नथो ॻाल्हाए, तव्हां हिते अचो, असीं तव्हां सां ॻाल्हायूं त एटलीस्ट एक्सक्यूज़ मी सर मां हा ॾिसंदा, मां हिकिड़ी ॻाल्हि जस्ट चवां थो कि ॾिसंदा कि जेके असांजे घर में मायूं ईंदियूं आहिनि, बंगाली मायूं अगरि कमु करणु ईंदियूं आहिनि, हू हिंदी कोन ॼाणनि, पर असांखे ॾिसी हू हिंदी सिखी वेंदियूं आहिनि। त छो न जॾहिं अगरि पंहिंजे ॿारनि खे कलाक खनि जे लाइ मोकिलनि, अगरि पेरेंट्स अगरि माउ पीउ मोकिलनि था ऐं अगरि सभु हुते जेके थोरा वॾा सॾा जेके रिटायर्ड आहिनि हू वेही करे हुननि सां लूडो रांदि करनि था, जे कुझु बि करनि, कहिड़ो बि कमु करनि, हुन में सिंधी जो यूज़ करनि, सिंधी ॻाल्हाइण यूज़ करनि, त मूंखे नथो लॻे कि ॿार सिंधी कोन सिखी सर मां हिन सुपिने खे साकार करण लाइ हमेशह तव्हां सां गॾु आहियां ऐं मूंखे बि पढ़ाइण जो ॾाढो शौक़ु आहे, हिन में त का ॿी राय कोन्हे। सर वक़्त अनुसार मूंखे तव्हांखे तव्हांजे हिन मुलाक़ात खे थोरो रुकाइणो पवंदो ऐं वेंदे वेंदे आसिरो गुरूअ जो चवंदसि ऐं तव्हां जंहिं कामयाबीअ जे रस्ते ते आहियो, अञा वॾी कामयाबी तव्हांजे साम्हूं ईंदी रहंदी ऐं तव्हां नंबर 1 आहियो ऐं हमेशह नंबर 1 ई रहंदो। मां वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि, वॾनि जो अगरि आशीर्वाद हुजे ऐं नंढनि जो प्यारु हुजे त माण्हू सभु जेतिरी बि वॾी तकलीफ़ूं आहिनि सभु दूरि थी वेंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि कि तव्हां खे अॼु मूं 22 साल ॾिठा आहिनि ऐं तव्हां हिननि 22 सालनि में पंहिंजो जेको मेन एम आहे, पंहिंजो जेको सिंधी के प्रचार करण जो ऐं सिंधी लैंग्वेज के सिंधी मातृभाषा के प्रोमोट करण जे लाइ जेतिरी तव्हां महिनत करे रखिया आहियो, तव्हांखे ज़रूरु मे बी अॼु न पर कहिड़े हिकिड़े ॾींहुं सफलता ज़रूरु मिलंदी ऐं उहो रिकग्निशन बि मिलंदो कि हा कि तव्हां सिंधियत जे लाइ तव्हां हर तरीक़े सां तव्हां पंहिंजे पाण खे समर्पित कयो आहे। ऐं मां तव्हांखे धन्यवाद थो ॾियां कि तव्हां
पंहिंजे हिन लक्ष्य खे अॼु ताईं कोन छॾियो आहे ऐं तव्हां कंटिन्यू था कयो पंहिंजे हिन लक्ष्य खे हासिल करण जे लाइ कि कलकत्ते जहिड़े शहर में तव्हां सिंधी खे वधाईंदा रहो, सिंधियुनि जो हिमत वधाईंदा रहो, सिंधी ॿारनि जो हिमत वधाईंदा रहो कि हू अचनि अॻियां ऐं सिंधी सिखनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल।